अस्सलाम वालेकुम। अॼु आहे आचर 6 डिसंबर। टाइम था सुबुह जा 11। छो त अॼु न मासी खे अचिणो आहे न कचरे वारे खे अचिणो आहे। ॿार बि घर में आहिनि सभई, त मां बि सुम्ही ख़ूब निंड कई आहे। सो हाणे थोड़ी देरि पहिरियों मां उथी आई आहियां, कीमो पचण लाइ रखियो आहे ऐं खीर कढ़ी वियो आहे, अटो कढी रखियो आहे त हिन जा पराठा पचाईंदमि। उन खां सवाइ सुराण हिते भाॼियूं कढी आई आहे, तव्हांजी भाॼियूं ॾेखारियां। उहा कटे थी पई, बसर कटिया थी, टमाटर मिर्च वग़ैरह सभु कटिबा ऐं नाश्तो ठहंदो फस्ट क्लास। उन खां पोइ शायदि असांजो ॿाहिरि वञण जो इरादो आहे। सो जेकॾहिं वियासीं त यकीननि उहो तव्हां ॾिसंदव। सो फ़िलहालु मां नाश्ते जी तयारी थी कयां। मां नाश्तो थी ठाहियां हाणे, जेको थोरी देरि पहिरियों बि मां तव्हां सां शेयर करे चुकी आहियां। अचानक सां मूंखे ख़्यालु आयो त वाङण पिया आहिनि, त मूं वाङण बि फ्राए करे छॾिया ऐं हिन पासे ई कीमो तरे छॾियो आहे। सो असांजो लंच बि इहो ई थी वेंदो। ज़ाहिर आहे जेनी हेवी नाश्तो हूंदो आहे त लंच स्किप। सो इहो कमु हले थो ऐं हाणे कुझु मां देसी घी में पराठा पचाईंदमि। गरम गरम मानी पचण जो सिलसिलो जारी आहे ऐं इहे मुंहिंजा टई ॿार नाश्तो था कनि ऐं मां हिननि खे मानी ॾींदी थी वञा। इन खां वधीक ख़ूबसूरत घड़ियूं मुंहिंजे लाइ ॿियूं आहिनि ई कोन। असां निकिताऊं ॿाहिरि, वञूं था कुझु मच्छी फ्रूट भाॼी वग़ैरह वठणु। सो निकिता त इन ई इरादे सां आहियूं, अॻियां जी ख़बर न आहे। हक़ीक़त में अॼु हिकिड़े हंधि वञिणो हो असांखे, कंहिं हॉल में एग्ज़िबिशन हुई, कंहिं मैरिज हॉल में एग्ज़िबिशन हुई कुझु सिंधी कल्चरल शयुनि जी। पोइ वरी ख़बर पई त 500 रुपया एंट्री टिकट आहे पर पर्सन। त माना असां 4 वञूं त 2000 रुपया भरियूं। मूं चयो बसि पोइ ज़रूरत न आहे। ऐं ईअं ई हाणे ॿाहिरि अगरि कुझु अहिड़ो इंट्रस्टिंग नज़र आयो रिकॉर्ड करण जहिड़ो त ज़रूरु रिकॉर्ड कंदमि। ऐं बाक़ी असां पंहिंजो कम सां निकिताऊं, कमु करे इनशाला वरी वापसि अची वेंदासीं। ॾाढी रश आहे, ट्रैफिक जैम लॻी पई आहे। असां हिकिड़े हंधि बीह रहिया आहियूं। हे अॼु कल्चर डे जे करे मां सम्झां थी, हिकु त संडे बि आहे, कल्चर डे बि आहे, त इन करे एॾी ट्रैफिक आहे। ॿिए पासे त गाॾियूं सभु बीठियूं आहिनि। असां बि इलाही देरि बीठा रहियासीं। हाणे उतां निकिता आहियूं मस ऐं लॻे कोन थो त अॼु असां को बि कमु करे ईंदासीं। हाणे इन तलाश में आहियूं त किथां रस्तो मिले त मोटी घरु वञूं। साम्हूं संडे बाज़ार लॻल आहे, सॾे थी, पर असां बिल्कुलु बि न वेंदासीं। असांजे तरफ़ां फ़िलहालु जेको आहे एहतियात आहे। सो मां हिते अची वई आहियां मच्छियूं वठण जे लाइ। 50 रुपए किलो, 50 रुपए किलो, 50 रुपए किलो। मच्छी वठी आयमि। हे 3.25 किलो जो तक़रीबन हिकिड़ो वॾो ॾंभरो हो, उहो वरितमि। ऐं हीअ राति जो देरि सां मां बॉइल करे रखियो चिकन ऐं दाल, त फ्रिज में रखी छॾियो। इनखे बि कढियो आहे त थोरो इहो नॉर्मल थिए टेम्परेचर हिन जो, त हिनखे मां कबाब ठाहींदमि। हाणे नमाज़ पढ़ण थी वञा, नमाज़ पढ़ी मूंखे चई हिनखे जेको आहे लूणु वूणु ॾिबो ऐं अॻियां कमु शुरू कबो। कबाब ठाहे छॾिया आहिनि, बॉक्स भरिजी वियो। हाणे इहो वेंदो फ्रीज़र में। ऐं हाणे मच्छी जेका आहे उनखे लूणु अची वियो आहे। मां हमेशह जेको आहे हीअं थेलियुनि में सिधा सिधा पीसिस विझी पोइ हिक ॿिए जे मथां लेयर करे फ्रीज़ कंदी आहियां, त पोइ जॾहिं कढंदा आहियूं त कढण में सवलाई थींदी आहे। ॿियो हीअ अलॻि अलॻि हूंदा आहिनि पयल, त हीअ डीफ्रॉस्ट जल्दी थी वेंदा आहिनि, त मूंखे सहूलियत थींदी आहे हिननि खे कढी पचाइण में। सो हाणे हीअ सॼी मच्छी जेका आहे मां इहा विझंदमि फ्रीज़र में, हिसा ठाहींदमि। किचन में बीठी आहियां त सोचियमि त अॼु जी टिप बि तव्हांखे ॾेई छॾियां। सो अॼु जी टिप आहे त अक्सर घरनि में अहिड़ा जिस्त जा फ्राइंग पैन हूंदा आहिनि तरण जे लाइ, ऐं इन्हनि में जॾहिं बि असां को अंडो बेदो या पटाटा या का बि शइ तरींदा आहियूं त उहा हिननि में चिंबड़ी पवंदी आहे। त हिन में थोरो नॉन स्टिक टच ॾियण जे लाइ हिन जी तरकीब इहा आहे त अहिड़े जिस्त जे पैन खे तव्हां बाहि ॿारे उन ते तेज़ गरम कयो। जॾहिं ईअं माना धुआं न निकिरनि, ईअं न थिए त तव्हां सड़ी वञे, तव्हां सड़णु न घुरिजे पर तेज़ तपी वञे। उनखां पोइ तव्हां हिन में लूणु ॿुरके छॾियो। सिंपल लूणु जेको असां खाधे में विझंदा आहियूं, उहो लूणु बि गरम थी वञे
उनखां पोइ लूणु हटाए हिनखे कपिड़े सां चङी तरह साफ़ु करे तव्हां हिन में काई बि शइ तरींदो त उहा न चिमड़ंदी। इहो मूं आज़मायो आहे, इहो मुंहिंजो तजुर्बो अथव। या अॼु जी टिप आहे त कंहिं बि पैन खे जेको नॉन स्टिक न हुजे उनखे नॉन स्टिक जहिड़ो करण जे लाइ ज़ाहिर 100% न थींदो पर इलाही बहितरु थींदो। त पोइ उन थांव खे वरी थी रिपीट कयां त चङी तरह तेज़ गरम करे हुन में थोरो लूणु ॿुरकियो, आम सिंपल लूणु जेको असां खाधे में विझंदा आहियूं। ऐं जॾहिं लूणु बि गरम थियो उनखे लूण खे चङी तरह हिन में फैलाए अचो कंहिं टर्नर सां कंहिं पलटे सां, ठीकु आहे। उनखां पोइ उहो लूणु हटाए छॾियो ऐं हिनखे कपिड़े सां उघी उन में तव्हां शयूं तरींदव त हिन में न चिमड़ंदियूं। इहा अॼु जी टिप आहे। ऐं ॿी ॻाल्हि त उहो लूणु तव्हां ज़्यान न कयो, भले उन लूण खे वरी तव्हां कंहिं ॿिए खाधे में आराम सां इस्तेमालु करे सघो था। ऐं मूं तव्हांखे चयो त हीअ कार्ड मां डेकोरेट कंदमि, सो हीअ हिते मूं रखिया आहिनि पंहिंजे टीवी यूनिट जे हेठि खाने में। ऐं जेका पहिरीं वारी डेकोरेशन हुई उहा पोयां करे छॾी आहे ऐं फ़िलहाल ही अॼु जे लाइ मां हिते रखिया आहिनि। त इहे आराम सां घर में सजाए सघजनि था। ऐं उनखां अलावा जीअं मथे शेल्फ आहे हिन शेल्फ ते रखी था सघजनि। ऐं जेको घर जे कमरनि जे दरवाज़नि ते डबल साइडेड टेप सां हणी था सघजनि। सो कंहिं बि तरीक़े सां इन्हनि खे इस्तेमालु करे सघिजे थो। ऐं जेकॾहिं जीअं ॿारनि जा बर्थडे कार्ड हूंदा आहिनि त उहे ॿारनि जे कमरे में उन्हनि खे असां डेकोरेट करे सघूं था। हिकिड़ी रसी हणी उन में इन्हनि खे टंगी सघिजे थो चङी तरह सां। खोड़ सारा तरीक़ा आहिनि। कॾहिं थी सघियो त वरी मां तव्हां सां इहो बि शेयर कंदमि त कार्ड्स कीअं डेकोरेट कजनि घर में। सो हीअ मूं हिते रखिया आहिनि। हाणे कुझु ॻाल्हियूं थी वञनि ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो जेको टोटको मां तव्हांखे ॿुधायो, जेका टिप ॿुधाई फ्राइंग पैन जे लाइ, उहा तव्हांखे वणी हूंदी। कार्ड्स जेके मूं रखिया उहे बि तव्हांखे यकीननि पसंदि आया हूंदा। ऐं इहो ई सॼो ॾींहुं वियो वापरियो। ऐं उनखां सवाइ अॼु कल्चर डे आहे, ठीकु आहे। टोपी अजरक डे न चऊं, टोपी अजरक छो, सिर्फ़ु सिंधी कल्चर डे, ठीकु आहे। आम माण्हू चवंदा टोपी अजरक डे, न, इहो ग़लति आहे, सिंधी कल्चर डे। सो इन ॾींहं जे हिसाब सां कुझु ॻाल्हायूं, ठीकु आहे। ऐं यकीन कयो त मुंहिंजे लाइ हर ॾींहुं जेको आहे सिंधी कल्चर डे आहे, छो त मां सिंधियाणी आहियां, मां पाण सिंध आहियां, ईअं सम्झो। त असांजे घर में अक्सर जेको आहे सिंधी खाधा पचंदा था रहनि। हंधरिलियूं कपिड़नि में असांजे सिंधी टच आहे कंहिं न कंहिं हवाले सां। ऐं ॿोली असांजे घर में ख़ालिस निज सिंधी ॻाल्हाई थी वञे। मां जीअं तव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त मुंहिंजा ॿार थोरो बि घटि वधि कनि न, अॼु बि मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे तारिक चयो लफ़्ज़ निपटायो त मूं चयोमांसि निबेरियो, ठीकु आहे। अहिड़े क़िस्म सां मुंहिंजो इहो सिलसिलो जारी रहंदो आहे। त असांजी कोशिशि हूंदी आहे घर में त बहितरीनु ख़ालिस सिंधी ॿोली ॻाल्हायूं, इहो करे था सघूं। ऐं अॼु हिकिड़ो अहद कयूं, हीअ साल में हिकिड़ो दफ़ो असां हीअ ॾींहुं मल्हायूं था, हर साल हिकिड़ो दफ़ो। त इन ॾींहं ते असांखे अहद करणु घुरिजे त सिर्फ़ु सिंधी कपिड़ा पाए रोडनि ते वञणु ऐं गाॾियूं सजाइण ऐं इहो काफ़ी न आहे, इहो बि कयो। ऐं मां हिन ॾींहं खां ॾाढी ख़ुशि आहियां। जॾहिं खां हीअ ॾींहुं मल्हाइणु शुरू कयो वियो आहे तॾहिं खां असांजो इहो कल्चर जेको आहे सॼी दुनिया में इंट्रोड्यूस थियो आहे। ऐं मूंखे त अॼु ख़बरुनि में बि ऐं फेसबुक ते बि ॾिठुमि त अमरीकी सफ़ारत खाने मां कीअं हुननि सिंधीअ में मैसेजिस ॾिना आहिनि ऐं सिंधी कपिड़ा पाए वेठा आहिनि। ॾाढी ख़ुशी पई थिए मूंखे, एतिरो परे ताईं असांजो स्ट्रॉन्ग हिकिड़ो कल्चर आहे, मैसेज हुननि जो अचणु। इहा काई मज़ाक न आहे, थोरी ॻाल्हि न आहे, इहा कामयाबी आहे असांजी, ठीकु आहे। मां ॾाढी ख़ुशि आहियां इन खां। पर कुझु अहद कयो, असां में कमज़ोरियूं आहिनि, असां में ख़ामियूं आहिनि, असां में इलाही ग़लतियूं आहिनि, उन्हनि खे सुधारण जी सख़्तु ज़रूरत आहे। सभिनी खां पहिरियों त अॼु मां स्टार्ट इन सां थी कयां त प्लीज़ तव्हां सभई पंहिंजे पंहिंजे फ़ोन में सिंधी कीबोर्ड इंस्टॉल कयो, ठीकु आहे। मूं कीअं कयो आहे, मूं कयो आहे प्ले स्टोर में वञी उन में सिंधी कीबोर्ड उनखे मां इंस्टॉल कयो। ऐं शुरू में मूंखे लिखण में इलाही मुश्किल थींदी हुई, उनखां पोइ हाणे मां हेॾी वई आहियां ऐं मां इलाहिनि खां सुठो ऐं सही थी लिखी सघां। त इहो ज़रूरी आहे, इहो ज़रूरु कयो। अगरि तव्हां रोमन में था लिखो त रोमन में बि उर्दू था लिखो, सिंधी नथा लिखो। बिल्कुलु असांखे सभु ॿोलियूं अचणु खपनि, सभु ॿोलियूं ॻाल्हाइणु खपनि। उर्दू ॻाल्हाइण वारो आहे त उन सां उर्दू में ॻाल्हायो, उर्दू में चैटिंग कयो। अंग्रेज़ी सम्झण वारो आहे त उन सां अंग्रेज़ी में कयो। पर असां सिंधी जॾहिं पाण में ॻाल्हायूं था लिखी जॾहिं असां हिक ॿिए खे मैसेज था कयूं या चैटिंग था कयूं त घटि में घटि उन में सिंधी लिखणु घुरिजे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे तव्हां सभु मुंहिंजे वीडियोज़ ते सिंधीअ में कमेंट कयो, इहो अहद कयो। कुझु मुश्किल न आहे, सभु कुझु सिखी सघिजे थो। ऐं अदी सनी कलवाणी कंटिन्यू मुंहिंजा ॾिसंदी आहे अमरीका मां वीडियोज़, उन मूंखे इहा सलाह ॾिनी त सभिनी माण्हुनि खे जेको आहे सिंधीअ में लिखणु घुरिजे।
त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं असां न लिखंदासीं पाण त ॿिया छो लिखंदा. असांजो फ़र्ज़ु आहे न पंहिंजी ॿोलीअ खे प्रोमोट करणु. कल्चर 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 सिर्फ़ु कपिड़ा पाइणु उन ॾींहं ते घुमणु फिरणु काफ़ी न आहे. ॿियो असां मां अक्सरियत चाहे थी सिफ़ारिश ते नौकिरी मिले, सिफ़ारिश ते पास थियूं, सिफ़ारिश ते सभु कमु थिए. इहो छॾियो. पाण में एतिरी क़ाबिलियत पैदा कयो जो को तव्हांखे ठुकराए न सघे, को तव्हांखे रद्द न करे सघे. ठीकु आहे न. ऐं तालीम जेकॾहिं असां मां कंहिंजी बि घटि आहे त उनखे वधाइण जी कोशिशि कयूं. सिर्फ़ु पंहिंजूं डिग्रियूं न आहिनि वधाइणियूं. चीटिंग करे असांखे डिग्री न खपे, या सिफ़ारिश ते या पैसा ॾे डिग्री न खपे. असांखे पढ़णु घुरिजे, असांखे पंहिंजो शऊर अचणु घुरिजे. असां में सोच बदिलाइणी आहे. ठीकु आहे. सोच बदिलाइणी आहे. ऐं जिन घर में नियाणियूं आहिनि उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयो, हिमत अफ़ज़ाई कयो, उन्हनि खे पढ़ायो, उन्हनि खे हुनरु सिखणु ॾियो, उन्हनि खे अॻियां अचणु ॾियो. इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि. ऐं महिनत कयो, ख़ूब महिनत कयो, चाहे तालीम हासिलु करण लाइ, चाहे नौकिरीअ लाइ. नंढे खां नंढी नौकिरी बि को नंढो कमु न आहे. कमु को बि नंढो न हूंदो आहे. इंसानु अज़ीम आहे, इंसानु वॾो आहे. तंहिंजे करे इंसानु अगरि कुझु बि करणु चाहे थो, कुझु बि करे थो, उहो कमु वॾो आहे. कम खे नंढो न सम्झो, आर न सम्झो कंहिं कम में. कंहिं वाइट कॉलर जॉब जे लाइ वेठा हुजो त को ईंदो त असांखे नौकिरी मिलंदी, असांजो दर बि ड्राइवर खोले, असांखे वॾी AC वारी ऑफिस हुजे, AC वारी गाॾी हुजे. इहे ख़्वाब आहिनि. छो न हुजे. इन्हनि खे हासिलु करण जे लाइ वरी एतिरी महिनत, एतिरी क़ाबिलियत जी ज़रूरत आहे. ठीकु आहे. ऐं ईअं न आहे त इहे ख़्वाब ॾिसो ऐं उन्हनि खे जे पूरे थियण जे इंतज़ार में उमिरि गुज़ारे वेठा हुजूं. इहो त हिकिड़ी सुठी ॻाल्हि न आहे. तंहिंजे करे महिनत कयो. नंढे खां नंढो कारोबार, नंढे खां नंढी नौकिरी तमामु ज़रूरी आहे. त तव्हां कदम त रखो न. घटि में घटि छोकिरा आहियो या छोकिरियूं आहियो, कदम रखो. पहिरीं विख खणंदव त अॻियां वधंदव. जे पहिरीं विख ई न खणबी, उते बीह रहिबो त पोइ त असां अॻियां कोन वधी सघंदासीं न. ऐं मां हमेशह इहो चवंदी आहियां त का बि नंढी नौकिरी तव्हांजी वॾी नौकिरीअ जे लाइ सपोर्ट साबित थींदी आहे. तव्हां जॾहिं पंहिंजी CV ठाहियो त उन में तव्हां फ़ख़ुर सां लिखी सघो था त मां हेतिरो अरसो फलाणी जाइ ते कमु कयो आहे. तव्हांजो एक्सपीरियंस काउंट थींदो. त कम खे नंढो न सम्झो. ऐं ॿियो त सिर्फ़ु नौकिरी करणु काफ़ी न आहे. छो नौकिरी जे इंतज़ार में उमिरियूं विञाइजनि. छोकिरियूं या छोकिरा पंहिंजा नंढड़ा नंढड़ा कारोबार करे था सघो. पंहिंजो नंढड़ो खां नंढड़ो बिज़नेस स्टार्ट कयो. चाहे उहो अॼुकल्ह त खाधे पचाइण जो ऐं कपिड़ा ऐं खाधो, इहो त हिकिड़ो अहिड़ो कमु आहे जेको कॾहिं बि नुक़सान में न वेंदो, हलंदो रहंदो ज़रूरु. पोइ कॾहिं घटि आहे, कॾहिं घणो आहे. लाह चाढ़ा त बिज़नेस जो हाणे कमु आहे. इन जे लाइ माण्हू खे मेंटली बि तयारु रहणु घुरिजे. फाइनेंशियली बि पंहिंजी एतिरी बचति रखिजे जो कॾहिं को लॉस थी वञे त तव्हां घबराइजी न वञो. प्लैनिंग सां हलो ऐं सुठो पंहिंजे लाइ जेको आहे मनसूबाबंदी कयो. पंहिंजी ईंदड़ ज़िंदगीअ लाइ, पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे लाइ. पंहिंजे घरनि में महिरबानी करे सिंधी ॻाल्हायो. हिक ॿिए खे सिंधीअ में मैसेज कयो. इहो ख़ासि तौर ते मुंहिंजो पैगाम आहे त महिनत कयो, वक़्तु ज़ाया न कयो. वक़्तु हिकु दफ़ो हथनि मां हलियो वियो वरी वापसि न ईंदो. ऐं पोइ उहो नुक़सानु केरु भरींदो. उहो त तव्हां पैसा ॾेई बि उहो टाइम ख़रीद नथा करे सघो. सो इहो कयो, कुर्ब कयो, पाण ते महिरबानी कयो. त सिंधी सॾाइण में फ़ख़्रु महसूसु कयूं था. नचणु टपणु गाना, सॼो ॾींहुं ख़बरूं ॾिठमि, सॼे रोडनि ते रेलियूं निकितल हूं. ठीकु आहे, ज़माने खे ख़बर पइजी वई त असां आहियूं ऐं वाह जो आहियूं. त उनखे साबित बि त कयूं न. ज़रूरी आहे त उनखे साबित कयूं. सिर्फ़ु वाह करणु या पंहिंजे माज़ी ते या पंहिंजे वॾनि ते फ़ख़्रु करणु काफ़ी न आहे. असांखे साबित करिणो आहे त असां आहियूं, बिल्कुलु आहियूं. ऐं पूरे आबोताब सां, पूरे जोश ख़रोश सां, पूरी महिनत सां असां आहियूं. असांजो वजूदु आहे. ठीकु आहे न. सो असांखे इहो अहद करणु घुरिजे हिन ॾींहं ते. ॿियो वण पोखियो, ॿूटा पोखियो, सुठा मशग़ला अख़्तियार कयो, सुठियूं आदतूं अपनायो. अगरि तव्हां में के गंदियूं आदतूं आहिनि, इंसान ऐं फ़रिश्ता त न आहियूं न, कंहिंमें बि का बुराई थी सघे थी. जीअं माण्हू सोपारियूं था खाइनि, गुटका, छालिया, अलाए छा छा जेको बि हूंदो आहे, हिकिड़ियूं ग़ैर सिहत बख़्श शयूं, उहे छॾणु घुरिजनि. वाइदो कयो इहे न कंदासीं. सिगरेट न पियो. अगरि तव्हां सिगरेट था पियो त, या औरतूं आहिनि उन्हनि में जेकॾहिं के अहिड़ियूं आदतूं आहिनि, औरतूं बि मां ॾिठो आहे सोपारियूं ॾाढियूं थियूं खाइनि. प्लीज़ इहे किनियूं आदतूं छॾियो. इहे बुरायूं आहिनि, इहे ख़ामियूं आहिनि. चाहे नंढड़े लेवल जी हुजे, बुराई हूंदी आहे. ठीकु आहे न. उहा उनखे हर हाल में ख़तमु करिणो आहे. ऐं बुराई ऐं चङाई ॿई गॾु न रही सघंदियूं आहिनि कॾहिं बि. जे तव्हां चङा थियणु चाहियो त पहिरियों बुराई ख़तमु कयो, छो त ॿई शयूं हिकु हंधि न रहंदियूं. इहो पॉसिबल ई न आहे. त पंहिंजी सोच मटायो, पंहिंजूं आदतूं मटायो, वक़्तु ज़ाया न कयो, ऐं सुस्ती न कयो, काहली न कयो.
ॿियो मां बसि इहा ई सलाह ॾेई थी सघां हिन अॼु जे ॾींहं ते। अॼु जो ॾाढो प्यारो ॾींहुं आहे। मूंखे पंहिंजे कल्चर सां पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत आहे ऐं मां पल पल उनजो सबूत बि ॾिनो आहे। मूं कुझु किताब लिखिया आहिनि त जीअं मां पंहिंजी ॿोलीअ खे कुझु ॾेई सघां, जंहिं ॿिए ॿोलीअ मूंखे सुञाणप ॾिनी आहे, जंहिं धरतीअ मूंखे सुञाणप ॾिनी आहे, उनखे कुझु ॾियां। मूं सॼी उमिरि सिंधी सब्जेक्ट पढ़ायो आहे। मूं ॿारनि जा माइंड सेट कया आहिनि, मूं ॿारनि जा ज़हन मटाया आहिनि जेके सिंधी न ॻाल्हाइणु चाहींदा आहिनि, उन्हनि खे मूं सिंधी ॻाल्हाइण ते मजबूर कयो। अॼु उहे सभु पंहिंजी ॿोलीअ सां प्यार था कनि। ठीकु आहे, मूं पंहिंजा 4 सुहिणा सिंधी ॿार पालिया आहिनि जेके सचा सिंध जा मां चवंदमि त बचा आहिनि। ऐं मां हर पल कोशिशि कई आहे, जेको बि मुंहिंजे वस में आहे, हिकिड़ी मतिलबु पढ़ियल लिखियल माई जी हैसियत में या हुनर अलाह मूंखे जेको बि ॾिनो आहे, मूं सभु पंहिंजी क़ौम सां वंडियो आहे, विरहायो आहे, शेयर कयो आहे। इहो मुंहिंजो पैगाम आहे। ऐं मां चाहींदमि त हाणे जेके बि तव्हां कमेंट्स कयो त प्लीज़ प्ले स्टोर तां सिंधी कीबोर्ड इंस्टॉल कयो पंहिंजे फ़ोन में। थोरी घणी प्रैक्टिस कंदव त तव्हांखे अची वेंदो। कुझु ॾींहं ग़लतियूं थींदियूं, का ॻाल्हि न आहे, पर तव्हां इहो करे था सघो, इहो पॉसिबल। मां कयो। असांजी सिंध सरतियूं ग्रुप हूंदो, हुन में अदी अफ़साना हूंदी, मूंखे चवंदी सिंधीअ में लिख, मूंखे ईंदो ई न हो। पोइ मूं कंहिं हंधि पढ़ियो हिकिड़े ग्रुप में त हिकिड़ो छोकिरो ॿिए खे मशवरो पियो ॾिए त प्ले स्टोर में वञु, उते सिंधी कीबोर्ड अथई, उहो इंस्टॉल कर। यकीन कयो मां उन्हनि जा कमेंट्स पढ़ी मां पाण इंस्टॉल कयो। त तव्हांखे त मां माना गाइड थी कयां, तव्हांखे त मां ॿुधायां थी त कहिड़ो तरीक़ो आहे, जेको मूंखे ख़बर आहे उहो थी ॿुधायां। इन खां मथे छा छा हूंदो टेक्नोलॉजी जे बारे में मां कुझु ख़ासि न ॼाणींदी आहियां। मुंहिंजे ख़्याल में इहे ॻाल्हियूं काफ़ी आहिनि। ख़ुशि जो आबाद जो, सिंध सदाईं आबाद हुजे। ऐं सिंध ऐं सिंधी ॿोली ऐं सिंधी कल्चर, सिंध जो वजूद तॾहिं क़ाइमु रहंदो जॾहिं असां उन सां सचा हूंदासीं। ठीकु आहे न। असां पाकिस्तानी आहियूं, पाकिस्तान सां प्यारु कयूं था, असांजो मुल्क आहे, पर जेका असांजी रूट आहे, जेका असांजी पहाड़ आहे, जेको असांजो बुनियादु आहे, उनखे कमज़ोर थियणु न ॾिबो। इहो असां सभिनी खे ऐद करिणो आहे। ठीकु आहे न। सिर्फ़ु ज़ुबान सां न आहे चवणो, पंहिंजे अमल सां करे ॾेखारिणो आहे। सो अॼु इहो ऐद कयो मूंसां गॾिजी। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं अलाए छा छा जेकर मां पंहिंजी ॿोलीअ, पंहिंजे देश, पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ ॻाल्हायां। ऐं मूंखे ख़ुशी थींदी ॾाढी अगरि तव्हां मुंहिंजे इन्हनि कुझु सलाहनि खे सीरियस वठो। सो मोकिलायूं था अॼु जे हिन व्लॉग मां। अलाह साईं तव्हांखे आबाद रखे ऐं नेक अमल करण जी तौफ़ीक़ ॾे। सुठो सोचण जी, पॉज़िटिव पंहिंजी थिंकिंग जी तव्हांखे अलाह साईं तौफ़ीक़ ॾे। अलाह भाई।